हर टिड़ो मुख शहनशाह जो हो मुझे हीणन चिमत करार वैड़ा रोग शरीर जा खैम सतगुर जो वैड़ा रोग शरीर जा खैम सतगुर जो दीदार सतनाम श्री हरि राम कली मेला पंजवा धन गुरु अर्जन देव साहिब जियो कोट बिगन नहीं आवे नेर कोट बिगन नहीं आवे नेर अनेक माया है ताकी चेर अनेक पाप ताके पानी हार जाको माया भई करतार जिसे सहाई होए भगवान अनेक जतन उवा के सरंजाम राव करता राखे कीता कौन हीरी जीतो सगला भवन बेअंत महिमा ताकि के तक बरन बल बल जाइए ताके चरण सतनाम श्री वाहे गुरु सतनाम श्री वाहे गुरु गुरु जी परम पुण्य साध संगत बाणी परम पिता परमात्मा पंजी पातशाही श्री धन गुरु अर्जन देव महाराज श्री गुरु महाराजन बाणीअ द्वारा असांखे सम्झायो आहे ऐं सुहिणी आसीस ऐं सुहिणी सम्झाणी ॾिनी आहे कोट विघन नहीं आवे नेर अनेक प्रकार जा छो न विघन हुजनि किरोड़े विघन छो न हुजनि बिल्कुलु हुनजे आॾो न ईंदा अनेक माया है ताकी जे अनेक प्रकार जी माया हुनखे विचलित नथी करे सघे कंहिं प्रकार जो विघन हुनखे सदाए नथो सघे कंहिं प्रकार जी माया पंहिंजे माया जे जाल में फंसा नथी सघे ॿियो छा था चवनि अनेक पाप ताके पानी हा दुनिया में जेके बि सर्व प्रकार जा पाप आहिनि उहे पाप बि हिनखे विचलित नथा करे सघनि जाको माया भई करता गुरु महाराजन चयो आहे जिन जे मथां ख़ुदि गुरु नानक करतार हिकु बार पंहिंजी महर जी निगाह करे छॾे हो इंसान उन गुरु जी नज़र में ठही पहर रहंदो आहे विघिन त छॾियो पर हुन खां अनजाणे में बि अहिड़ो कोई पाप न कंदो दातार चयो आहे न हुनखे पाप सताईंदो न माया लुभाए सघंदी न हुनखे कोई तकलीफ़ ॾेई सघंदी छोकी जैसे सहाई होए भगवान अॼु जी तारीख़ में हर इंसान सिर्फ़ु पैसे जो मुरीद बणी वेठो आहे पैसे जे बिना चवंदो आहे कुझु बि कान्हे लेकिन हुन इंसान खे इहा ॻाल्हि सम्झणी खपे कि लक्ष्मी बि ख़ुदि गुरु नानक जे दर ते बीह करे नमन कंदी आहे गुरु नानक जे हुकुम सां ई हर कंहिंजे घर प्रवेश कंदी आहे गुरु नानक जे धर्मराज जे अनुसार ई कर्म जो लेखो थींदो आहे दातार चयो आहे जैसे सहाई होए भगवान जंहिंजे मथां ख़ुदि गुरु नानक भगवान सहाय थी वञे अनेक जतन उहा के सरंजाम दुनिया जो कोई भी यतन कोई भी जादू टोनो कोई भी पुछा कोई भी तकलीफ़ ॾियण वारो या वशीकरण मंत्र हुन इंसान जो कुझु नथो बिगाड़े सघे माण्हू रुझाईंदा आहिनि तोखे विश करे छॾियो आहे तोखे कुझु थी वियो आहे तोखे नज़र लॻी वई आहे गुरु महाराजन चयो आहे तुंहिंजो कुझु बि न थींदो छोकी ख़ुदि गुरु नानक तोसां सहाई आहे आख़िरी वाणी में दातार जो करता राखे कीता कौन पर हिकिड़ी ॻाल्हि जो ध्यानु रखिजे पंहिंजे किर्त जे तरफ़ विशेष ध्यानु ॾिजांइ बिना महिनत जे कुझु न थी सघंदो महिनत कंदो अचे परिवार में सुहिणे रूप सां हल परिवार जी इज़त कर कीरी जीतो सगला भवन गुरु महाराजन चयो आहे भवन में ई गुरु नानक जो निवास आहे जंहिं घर में सॼो ॾींहुं गहपी आहे जंहिं घर में गाली गलोच आहे जंहिं घर में सॼो ॾींहुं गहपी लॻी पई आहे उन घर में न कॾहिं लक्ष्मी निवास करे सघंदी न कॾहिं मन में हिन जे घर में शांती इन करे घर में शांती अचण लाइ सर्वप्रथम जेको घर जो मुरीद हूंदो आहे उनखे ख़ुदि शांति रहणो पवंदो आहे अगरि ख़ुदि शांति रहंदो त परिवार बि शांति रहंदो ऐं हुन में परिवार में बरकत बि रहंदी बोल गुरु नानक देव की जय एक ओंकार सतनाम करता